नाज़रीन, रोड़ी जे गवर्नमेंट हाई स्कूल में कायम कयल एहसास किफ़ालत सेंटर जे उस्तादनि शागिर्दनि मुखालफ़त कंदे ॿिए हंधि मुंतक़िल करण जो मुतालबो कयो आहे। उस्तादनि जो चवणु आहे त शागिर्दनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी ही रिपोर्ट। गवर्नमेंट हाई स्कूल रोड़ी में कायम कयल एहसास किफ़ालत सेंटर जी स्कूल जे उस्तादनि मुखालफ़त करे छॾी। सेंटर हलण सां स्कूल जो निज़ाम ऐं शागिर्द जी पढ़ाई मुतासिर थी रही आहे। वधीक स्कूल जे उस्तादनि सां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे। जीअं त असांजो स्कूल रनिंग में आहे ऐं हिते जेको आहे कोविड-19 जेका पीक ते आहे, गवर्नमेंट जे SOPs तहत असां स्कूल हलायूं था, पर गवर्नमेंट जी पॉलिसी इहा थी आहे त हाणे एहसास प्रोग्राम वग़ैरह जेको आहे सो असांजे स्कूल में सेंटर कयो अथनि। उन्हनि खे हिकिड़ा साइड में 2 क्लास ॾिनासीं जंहिंमें पखा पाणी हर शइ उन्हनि खे असां मुहैया करे ॾींदीसीं, वेहण जी जाइ। कल्ह हिन जा ऑफिसर बि सभु आया, जंहिंमें कोराई साहब हुयो, BIC वारा हुया, जेके असांजा पाइप ज़ंजीर लॻल आहिनि, 5-6 उन मां पाइप असांजा भॻल आहिनि, उन मां ज़ंजीर किरियल आहिनि। वण जेके असांजा गुलाबनि जी पूरी लाइन आहे उहे सभु ठोड़ा लॻा पिया आहिनि, वण जा गुल कटिया आहिनि। असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। इहा ई गुज़ारिश आहे DC साहब खे, कमिश्नर साहब खे, जेके बि आला ऑफिसर आहिनि उन्हनि खे दफ़ा हितां महिरबानी करे सेंटर ख़तमु कयो वञे। साम्हूं जेको मंज़र ॾिसंदो इहो असांजे लाइ तमामु हिकिड़ो इंतिहाई ख़तरनाक मंज़र आहे, जंहिंमें गवर्नमेंट असांखे बार बार इहा हिदायत कई आहे त तव्हां पंहिंजो स्कूल जेको आहे उहो SOPs तहत हलायो। असांजा उस्ताद ऐं असांजो जेको अमलो आहे ऐं प्लस जेके शागिर्द आहिनि उहे SOPs ते मुकमल अमल कंदे स्कूल खे हलायूं पिया। पर सूरत हाल इहा आहे त हीअ एतिरियूं लेडीज़ असांजे स्कूल में अची वयूं आहिनि ऐं इन में को बि SOPs ते कोई अमल न आहे। हिन वक़्तु को बि ऑफिसर जेको असां वटि मौजूदु न आहे, न के BICP जा माण्हू आहिनि, न को बैंक जा माण्हू आहिनि। हीअ औरतूं तमामु घणियूं परेशान लॻी पियूं आहिनि ऐं हिन जो को बि वञी वारस कोन्हे को। गवर्नमेंट खे अपील आहे जो मसइलो बि हल कयो वञे ऐं असांजे स्कूल खे बि बचायो वञे, असांजे स्कूलनि जे ॿारनि खे बि बचायो वञे। हींअर असांजे हेडमास्टर साहब बि तव्हांजे साम्हूं मौक़ुफ़ रखियो, असांजे उस्तादनि बि तव्हांजे साम्हूं मौक़ुफ़ रखियो ऐं जेका वाक़ई सूरत हाल असांखे नज़र पए अचे, इहा इंतिहाई हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे ऐं SOPs ते अमल न थियण जे करे कुझु बि थी सघे थो। जॾहिं त तव्हांखे इहा ख़बर आहे त सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट असांखे स्कूल में बि SOP ते अमल करण जी हिदायतूं कंदी रही आहे। सो असांजो मुतालबो इहो आहे त या त जेको आहे सो हीअ सेंटर तां मुंतक़िल कयो या जेको आहे सो हिनखे पाबंद बणाए वञे, इंतिज़ामिया खे पाबंद बणाए वञे त हू पंहिंजा इंतिज़ामात करे ऐं जेको आहे सो हितां जी सूरत हाल खे कंट्रोल करे। अवां हाई स्कूल रोड़ी जे हेडमास्टर नज़ीर शाह ऐं ॿियनि उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि स्कूल में क़ाइमु कयल एहसास किफ़ालत सेंटर जी मुखालफ़त कंदे चयो आहे त डिवाइस अमलो ऐं मुस्तक़ औरतूं स्कूल जा ॿिया कमरा बि इस्तेमालु करे तइलीम में मुश्किलातूं विझी रहिया आहिनि। स्कूल में लॻायल वण ऐं ॿूटनि जो नुक़सानु कयो पियो वञे, ॿारनि जी तइलीम में रुकावटूं पैदा थियनि थियूं जॾहिं त SOPs ते बि मुकमल अमल न कयो पियो वञे। उस्तादनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त एहसास किफ़ालत सेंटरनि खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वञे त जीअं शागिर्द तइलीम में रुकावटूं पैदा न थी सघनि। कैमरामैन सबक़तुल्लाह बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरन TV न्यूज़ रोड़ी।